अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू में भलीकार मां सनाउल्लाह हाशमानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, प्रोग्राम जे पहिरें हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में बरसाति जे ताक़तवर सिस्टम जी एंट्री थी चुकी आहे। ॿोॾि जो ख़दशो बि ज़ाहिर कयो पियो वञे, ॿुधायो पियो वञे त फ्लैश फ्लड ऐं अर्बन फ्लड जो ख़दशो आहे। गॾो गॾु पाण डिस्कस कंदासीं जेकी कराची में मौसमियात खाते पारां अॻकथी कई वई आहे त कराची में ईंदड़ 2 ॾींहंनि दौरान 150 खां 200 मिलीमीटर बरसाति पइजी सघे थी, जॾहिं त सजावल ज़िले जे लाइ ॿुधायो वियो आहे त उते 300 मिलीमीटर बरसाति पइजी सघे थी। बरसाति जो ताक़तवर सिस्टम सूबे में केतिरा ॾींहं मींहुं वसाईंदो, पाण इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं सूबे में इम्कानी ॿोॾि खे मुंहुं ॾियण लाइ कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि ऐं सिंध जा कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते इम्कानी ॿोॾि जो ख़तरो आहे, इन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे सरदार सरफराज़, चीफ मेट्रोलॉजिस्ट आहिनि, ऐं सैयद सलमान शाह DG आहिनि PDA में सिंध जा, ऐं सलमान अब्दुल्ला मुराद साहब डिप्टी मेयर कराची, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। ऐं गॾो गॾु असां सां मौजूदु आहिनि टेलीफोन लाइन ते शबीर लाशारी, पाण चीफ रिपोर्टर आहिनि धरती विजा। अस्सलाम वालेकुम शबीर। शबीर, वॾी महिरबानी अमां प्रोग्राम लाइ वक़्तु कढियो। शबीर, बरसाति जी ताक़तवर सिस्टम जी एंट्री थी चुकी आहे। गुज़िरियल 48 कलाकनि खां कराची में बरसाति आहे, पर 24 कलाकनि खां ॾिठो पियो वञे त बरसाति जो जेको अमाउंट आहे उहो इलाही तेज़ थी वियो आहे। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे कराची जी? बिल्कुलु सनाउल्लाह, कराची में गुज़िरियल ईअं सम्झो त 2 ॾींहंनि खां जेको आहे किथे तेज़ किथे हल्की बरसाति जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। हुनमें अॼु मंझंदि खां पोइ वधीक जेका आहे उहा शिदत ईंदी पई वञे। ख़ासि तौर ते कराची जा जेके ओभर वारा इलाइक़ा आहिनि, जीअं मलीर वारो इलाइक़ो आहे, या उन खां अलावा गुलशन हदीद आहे, क़ाइदाबाद आहे, या पंहिंजो सी व्यू ऐं जेके समुंड सां लॻंदड़ जेके इलाइक़ा आहिनि, उन्हनि इलाइक़नि में बरसाति काफ़ी तेज़ थी रही आहे वक़्तु वक़्त सां। उन सां गॾोगॾु कराची जा जेके उतरिया इलाइक़ा, जेके खीरथर ऐं बलोचिस्तान सां लॻंदड़ इलाइक़ा आहिनि, नादरन बाईपास खां उतर ते, या गडाब टाउन वारा जेके इलाइक़ा आहिनि, या हब चौकी सां लॻंदड़ जेके इलाइक़ा आहिनि, उते बरसाति वधीक आहे। बाक़ी विच शहर अंदरि गुलशन ऐं इकबाल में कुझु बरसाति पई आहे, पर ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसाति। पर गुज़िरियल 48 कलाकनि खां बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं उनमें आहिस्ते आहिस्ते तेज़ी ईंदी पई वञे। जी अच्छा शबीर, पाणी जी नेकाली जे हवाले सां हिन वक़्त ताईं जेकी इंतिज़ामिया आहे मेयर कराची या जेकी PDA में आहे, उनजे इंतिज़ामनि खे अवां कीअं पिया ॾिसो? छा इंतिज़ाम जेके आहिनि उहे एफर्ट्स इंतिज़ामिया वठे पई माण्हुनि जी परेशानी ख़तमु करण लाइ ॿाहिरि नज़र अचे पई अव्हांखे? बिल्कुलु न रुॻो हेठि इंतिज़ामिया, पर अॼु वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जंहिं पंहिंजे दौरे जी शुरूआति कई कराची खां, ऐं जेके सूबे जे 5-6 ज़िलनि ऐं शहरनि अंदरि हू दौरो करे चुको आहे, जंहिंमें अॼु सुबुह सां हू मलीर में दौरो कयो, मलीर नदी जो बि दौरो कयो। उन खां पोइ गुलशन हदीद, गगर फाटक, इन्हनि इलाइक़नि जो दौरो कयो। अहिड़ी रीति मेयर कराची, डिप्टी मेयर कराची बि दौरा करे रहिया आहिनि। ऐं असीं ॾिसूं पिया त कराची जे रोडनि ते जेको आहे पाणी निकाल जूं जेके मशीनूं आहिनि उहे अॻुवाट लॻाई वियूं आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके हेठां वारा इलाइक़ा आहिनि, जेके मेन रोड आहिनि, उते पाणी बीहजी वञे थो। उते मशीनूं जेके आहिनि उहे स्टैंड बाय आहिनि ऐं मशीनूं हली रहियूं आहिनि, ऐं डी वाटरिंग जो जेको कमु आहे, जेको अमल आहे, उहो जारी आहे। उन सां गॾोगॾु उन खां अॻु में ई असां ॾिठो त कराची जे नालनि जी सफ़ाई जो जेको कमु आहे उहो बि कयो वियो। पर जेतोणीकि हीउ जेको मुस्किलात खाते जेका अॻकथी आहे त 150 खां 200 जे अराउंडिंग कराची शहर अंदरि जेको आहे मिलीमीटर जेका आहे बरसाति पइजी सघे थी। यकीनन इहो जेको आहे वॾो हिकिड़ो अमाउंट आहे बरसाति जो। जेकॾहिं 200 या 150 मिलीमीटर बरसाति बि हिकु ॾींहं में या 2 ॾींहंनि में पइजी थी वञे, यकीनन उहो वॾी बरसाति हूंदी, जंहिंजे करे जेको आहे काफ़ी मुश्किलातूं जेके आहिनि उहे पेश अची सघनि थियूं वाटर बोर्ड अमले खे, वाटर एंड सेवरेज बोर्ड अमले खे, या KMC खे। पर उन बावजूदि सिंध हुकूमत ऐं KMC जो जेको अमलो आहे असां ॾिसूं पिया उहो रोडनि ते मौजूदु आहे, उहे असांखे कमु कंदे नज़र अचनि पिया। जीअं तव्हां ॿुधायो त न रुॻो कराची, पर ॿिया जेके शहर आहिनि उन्हनि में मुस्बत खातो असां सां तव्हांजी यकीनन ॻाल्हि ॿोल थींदी। उन्हनि ॿुधायो आहे त शहरी ॿोॾि जेका आहे उहा कराची, हैदराबाद, सटे, बदीन, सिजावल, इन्हनि इलाइक़नि में जेका आहे उहा अची सघे थी। ॿियो जेको असां वटि ख़दशो आहे उहो आहे बलोचिस्तान मां जेके वही ईंदड़ जेको जाबलू नयन जो पाणी आहे, उनमें कंबर शदाद कोट आहे, दादू ज़िलो आहे, जामशोरो ज़िलो आहे। इहे शहर जेके आहिनि या इहे जेके इलाइक़ा ज़िला आहिनि उहे उन मां अफेक्ट जेके आहिनि उहे थींदा। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, शबीर लाशारी जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन बरसाति जे हवाले सां तफ़सीलनि खां आगाह कयो ऐं जेके इंतिज़ामिया पारां क़दम खयां विया आहिनि उन हवाले सां बि असांखे आगाह कयो। हिते वधीक मालूमात वठंदासीं। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ साहब असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। सरदार साहब, अस्सलाम वालेकुम।
جی وعلیکم السلام. سردار صاحب بہت شکریہ آپ نے پروگرام کے لیے وقت دیا. سردار صاحب ایک طاقتور سسٹم جو ہے وہ سندھ میں برسات کا جو ہے وہ داخل ہو چکا ہے. پچھلے 48 گھنٹے سے برسات ہو رہی ہے لیکن 24 گھنٹے کے دوران کراچی اور بیشتر ضلعوں میں جو ہے وہ برسات تیز ہو چکی ہے. تو یہ سسٹم کب تک چلے گا؟ یہ کتنے دن برسات جاری رہے گی اور کتنی برسات متوقع ہے؟ ہمارے ناظرین کو بتائیے گا. جی بہت شکریہ. دیکھیے یہ طاقتور مانسون سسٹم ہے، یعنی لو پریشر ایک ہوتا ہے، پھر لو پریشر سے اگلی سٹیج اس کی جب انٹینس ہو جاتا ہے تو ڈپریشن ہوتی ہے، ڈپریشن سے بھی اگلی سٹیج جو ہوتی ہے وہ ڈیپ ڈپریشن ہوتی ہے. صحیح. تو یہ پچھلے 2 دن سے ڈیپ ڈپریشن کی حیثیت سے موجود ہے. ڈیپ ڈپریشن کی شدت سے یہ لو پریشر ایریاز ایک طرح سے موجود ہے. اس وقت یہ سمجھ لیں کہ ہمارے بدین اور تھر پارکر کی این نیچے ساؤتھ میں اس کا سینٹر ہے، جو انڈین رن آف کچھ وغیرہ کا علاقہ ہے اس کے اوپر، اور اس کی ڈائریکشن ویسٹ ورڈ ہے، مغرب اور جنوب مغرب کی جانب. تو ظاہر ہے کہ اگلے 2 دن تک پریویل کرے گا یہ اسی ایریا میں. بہت سلو موومنٹ ہے اس کی، اور اس کے باعث صبح جو ہے اس کی موومنٹ ہو کر یعنی کراچی کے ساؤتھ میں جو نارتھ ایسٹ عربین سی کا جو کوسٹ ہے اس پر آ سکتا ہے. تو ظاہر ہے پانی کے اوپر جب سسٹم پہلے تو خشکی پر ڈیپ ڈپریشن چل رہا تھا، اب یہ دوبارہ سے سی اوشن ایریا، اوشن کے اوپر جب آئے گا تو اس میں مزید شدت مطلب کچھ ٹائم کے لیے مزید شدت اختیار کر سکتا ہے. اور پھر اس کے باعث ظاہر ہے کہ جیسے جیسے اس کی آگے موومنٹ ہوگی ہمارے ایریا کے قریب قریب سے گزرے گا تو بہت تیز بارشیں متوقع ہیں اگلے 2 سے 3 دنوں میں. اس میں کراچی، ٹھٹھہ، سجاول، بدین، اس سے اوپر ٹنڈو محمد خان، حیدرآباد، عمر کوٹ، میرپور خاص، تھر پارکر، ان تمام اضلاع میں. باقی بھی ظاہر مانسون ہوائیں اس کی وجہ سے پورے سندھ بلکہ پورے پاکستان کے بیشتر علاقوں میں اس کی وجہ سے مانسون ہوائیں پہنچ رہی ہیں، داخل ہو رہی ہیں. تو دیگر جگہوں پر بھی بارش کا امکان ہے، لیکن یہ جو زیر سندھ کے ڈسٹرکٹس ہیں اس میں زیادہ تیز موسلادھار بارش متوقع ہے، تیز آندھی کے ساتھ اور تیز گرج چمک کے ساتھ. اچھا سردار صاحب ہمیں یہ بھی بتائیے کہ بارش کتنی ہوگی، کیونکہ یہ پریڈکٹ کیا جا رہا ہے کہ 150 سے 200 ملی میٹر جو برسات ہے وہ کراچی کے اندر ہوگی، اور سجاول کے حوالے سے بتایا جا رہا ہے کہ 300 ملی میٹر تک برسات پڑ سکتی ہے. تو اس حوالے سے آپ کے پاس کیا انفارمیشن ہے؟ دیکھیے مانسون بارشوں میں نا ایکچولی اماؤنٹ آپ ایگزیکٹ نہیں بتا سکتے، اس میں ویریبلٹی بڑی زیادہ ہوتی ہے. کسی ایک جگہ پر بہت زیادہ بارش ہو جاتی ہے، کراچی کی مثال ہمارے سامنے ہے کہ ایک جگہ پر 70 ملی میٹر بارش ہو جاتی ہے اور ایک جگہ پر بالکل خشک ہوتا ہے کسی صحیح. دوسری جگہ پر. تو اس لحاظ سے ایک کوئی فکس اماؤنٹ بتانے کا یہ مطلب نہیں ہوتا کہ واقعی میں اتنی ہوگی، لیکن یہ کہ اس کے آگے پیچھے کچھ اوور اسٹیمیشن یا انڈر اسٹیمیشن ہو سکتی ہے. لیکن چونکہ کافی اسٹرانگ سسٹم ہے تو اس باعث ہم کہہ سکتے ہیں کہ کراچی میں 150 سے 200 ملی میٹر کے درمیان اگر یہ 2 دن میں اگلے 2 سے 3 دنوں میں، چونکہ 3 دن کا اسپیل ہے مزید، تو 3 دنوں میں اگر اتنی ہو جاتی ہے تو یہ کوئی حیرت کی بات نہیں ہوگی، اتنی ہو سکتی ہے. اور اسی طرح سے جو دوسری ڈسٹرکٹس ہیں سجاول، ٹھٹھہ، خاص کر ان ڈسٹرکٹس کے جو جنوبی تعلقہ ہے سجاول کے ڈسٹرکٹ کے، اور اسی طرح سے ٹھٹھہ ڈسٹرکٹ اور بدین ڈسٹرکٹ کے جو جنوبی ایریاز ہیں، ان تمام علاقوں میں 200 ملی میٹر پلس جا سکتی ہے. ہو سکتا ہے 300 ملی میٹر پلس چلی جائے کچھ ایریاز میں، تو یہ پاسبلٹی ہے. اچھا سردار صاحب فلیش فلڈنگ اور اربن فلڈنگ کا بھی جو ہے وہ امکانات کا اظہار کیا جا رہا ہے، تو اس حوالے سے بھی کچھ آپ انفارمیشن ہمیں دیں. سندھ کے کون کون سے ایریاز ہیں جہاں پر جو ہے وہ فلڈ کا خدشہ ہے ابھی اس وقت؟ دیکھیں حیدرآباد سے نیچے ساؤتھ میں جتنے ڈسٹرکٹس ہیں نا، حیدرآباد کیا بلکہ حیدرآباد سے اوپر سانگڑ ڈسٹرکٹ اور نواب شاہ کو بھی ہم شامل کر سکتے ہیں. اچھا. تو نواب شاہ، سانگڑ میں بھی کسی حد تک خاص کر نشیبی علاقوں میں پانی وہاں جمع ہو سکتا ہے تیز بارش کے اسپیل کے باعث، کیونکہ اگلے 3 دن وقفے سے 2 دن تو ایک طرح سے موسلادھار ہے، کل اور پرسوں، تیسرے دن بھی وقفے سے ہوتی رہے گی بارش. تو اس باعث جو ہے حیدرآباد، میرپور خاص، عمر کوٹ، پھر نیچے آ جائیں آپ تو تھر پارکر اور بدین، ٹھٹھہ، سجاول اور کراچی، یہ ٹنڈو محمد خان اور ٹنڈو الیار بھی ظاہر ہے اس کے ساتھ ہوتی ہے، اور مٹیاری ڈسٹرکٹ بھی حیدرآباد سے اوپر. ان تمام ڈسٹرکٹس میں تیز اسپیل کے باعث اربن فلڈنگ کی صورتحال خاص کر نشیبی علاقوں میں پیدا ہو سکتی ہے. اچھا تو سردار صاحب آپ نے جو ہے وہ متعلقہ اداروں کو بتا دیا ہے کہ کس حد تک برسات ہونے والی ہے تاکہ وہ انتظامات کر لیں اپنے؟ جی بالکل بتا دیا. اگلے دن میٹنگ ہوئی تھی چیف منسٹر، اس میں اتفاق سے میں بھی موجود تھا، تو اس میں بھی یہ ذکر ہوا تھا اور اماؤنٹ وائز ذکر ہوا تھا، اور تمام اداروں کو پچھلے 2-3 دن سے ایک طرح سے مسلسل ایڈوائزری یا الرٹ ہم ایشو کر رہے ہیں. تو سب لوگ آن بورڈ ہیں اور تیاری بھی مکمل ہے. اب دیکھیے کس حد تک مینیج ہوتا ہے. ایکچولی ڈرینیج سسٹم آپ کا شہروں کا جو ہے نا وہ
इतनी ज़्यादा बारिश थोड़े वक्त में उसके लिए एक तरह से ना मुश्किल हो जाता है उसको मैनेज करना। ठीक है सरदार साहब, बहुत शुक्रिया। आपने नाज़रीन चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन हिन बरसाती सिस्टम जे हवाले सां तफ़सील ॿुधाया आहिनि। पाण कराची जी सूरत हाल जे हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था त इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, पाणी जी निकाली जे हवाले सां कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। सलमान साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सलमान साहब वॾी महिरबानी अवां प्रोग्राम लाइ वक़्तु नो यकीनन अवां अॼु सॼो ॾींहुं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते दौरा बि कया ऐं पाण अखियुनि सां मुशाहिदो बि कयो आहे। हिन वक़्तु ताईं कहिड़ा कहिड़ा इंतिज़ाम अवां कया आहिनि, कहिड़नि कहिड़नि जॻहियुनि तां पाणी मुकमल तौरु निकाल थी चुको आहे ऐं किथे किथे अञा अवांखे ॾुखियाई पेश अचनि पियूं? जी, कराची में जॾहिं खां रेन एमरजेंसी लॻल आहे ऐं जॾहिं खां बरसाति शुरू आहे, पर कराची जी सिचुएशन काफ़ी बहितर आहे। जी KMC जे तरफ़ां जेके नालाज़ हुआ उन्हनि जा कम अॼु ताईं हलनि पिया। गुज़रनि जून 10 जून खां शुरू थियो आहे, अॼु ताईं हलनि पिया। ऐं तव्हां ॾिठो कराची शहर में रस्ता सभु क्लियर आहिनि, किथे बि एतिरो क्रिटिकल सिचुएशन न आहे। पर हिते सिंध सॉलिड वेस्ट जा मैनेजमेंट बोर्ड टीम मौजूदु आहे ग्राउंड ते, वाटर बोर्ड जी टीमूं आहिनि जेके अंदर बाईपास ते पानी पीअंदो उते हैवी मशीन बि लॻाए। हिन दफ़ा को बि अहिड़ो अंदर बाईपास न आहे जिते पानी बीठल हुजे। अच्छा सलमान साहब, प्रेडिक्ट कयो पियो वञे त कराची में ईंदड़ 2 ॾींहंनि में 150 यानी 150 खां 200 मिलीमीटर बरसाति जी अॻकथी आहे मौसमियात खाते जे तरफ़ां। सो अवां उन जे लाइ तयारु आहियो उनखे मुंहुं ॾियण जे लाइ? जी, इन सिलसिले में वज़ीर आला सिंध साहब जी सरबराही में मीटिंग हुई, उनमें तमामु स्टेक होल्डर बीठा हुआ ऐं सिंध वज़ीर आला जी तरफ़ां 7 डिस्ट्रिक्टनि में फोकल पर्सन बि नामज़द कया हुआ आहिनि। उहो बि लोकल स्टेक होल्डरनि सां गॾिजी कमु करनि पिया। अल्लाह ताला सां दुआ कयूं था इंशाअल्लाह। KMC असां फील्ड आहियूं, असांजी इंतिज़ामिया जी छुट्टियूं मनसूख थी वियूं आहिनि। तमामु इदारो अमलो ग्राउंड ते मौजूदु आहे। मेयर साहब बि विज़िट करे पियो, आऊं बि कयां पियो। असांजे सभु कौंसल में अराकीन सभु पंहिंजे UCN में मौजूदु आहिनि, अवाम सां गॾु आहिनि। असां कोशिशि कयूं था त इस बरसाति में शहरी कराची जी अवाम खे नुक़साननि खां बचायूं। सर, अवां जी मौसमियात खाते सां इन हवाले सां का कोऑर्डिनेशन थी आहे त हीउ जेको कराची जे अंदरि बरसाति जो सिलसिलो आहे उहो कोई केतिरा ॾींहं हलंदो ऐं केतिरो ताक़तवर हूंदो? जी, अॼु राब्तो थी वियो आहे। सुभाणे जो चया आहिनि त 200 मिलीमीटर बारिश थींदी। सुभाणे सुबुह खां 13 ऐं 31 तारीख़ ताईं आई। असांजी तरफ़ां तयारियूं मुकमल आहिनि, मशीनरी आई अलर्ट आहे, इंतिज़ामिया फील्ड ते आहिनि। असां पाण पूरे शहर जी विज़िट कई आहे, मेयर साहब कयो आहे, असां कयो आहे। बिल्कुलु चेयरमैन जी तरफ़ां इंस्ट्रक्शन आहिनि अवाम सां गॾु हुजो। असां अवाम जे दरमियान मौजूदु आहिनि ऐं जेके फोकल पर्सन आहिनि कराची में 7 ज़िला आहिनि, उन्हनि उहो बि असां सां कोऑर्डिनेशन में उहो बि मॉनिटरिंग करनि पिया। असां अवाम जा ई माण्हू आहियूं, अवाम जे दरमियान रहंदासीं। अल्लाह ताला खां दुआ कयूं था त बरसाति खे रहमत करी शहर जे लाइ अचे। अच्छा सलमान साहब, माज़ी में ॾिठो वियो आहे त जॾहिं बि बरसाति थींदी आहे या अर्बन फ्लडिंग थींदी आहे त शहरी भोॻींदा आहिनि, यानी उन्हनि खे इलाही ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। हिन भेरे बि फ्लैश फ्लडिंग जो बि प्रेडिक्शन आहे ऐं अर्बन फ्लडिंग जी बि प्रेडिक्शन आहे। सो अवां तयारु आहियो ऐं अवाम इहा उमेदु करे त हिन भेरे उन्हनि खे रिलीफ मिलंदो ऐं शयूं जल्दी सां सॉर्ट आउट थी वेंदियूं? जी जी, इन दफ़ा तयारु आहियूं ऐं CM साहब ख़ुदि निगरानी करे पियो ऐं शहर जे तमामु स्टेक होल्डरनि सां राब्तो कयो आहे। टाउन चेयरमैन जेके आहिनि कराची जा उन्हनि सां ऑन बोर्ड आहियूं ऐं तमामु स्टेक होल्डरनि सां राब्तो कयो आहिनि ऐं पंहिंजी पंहिंजी हथु कमु कनि। जेको KMC जी डोमेन आहे उते ऑलरेडी इंतिज़ामिया मौजूदु आहे, की मशीनरी मौजूदु आहिनि ऐं उते स्टाफ बि ऑन ग्राउंड मौजूदु आहे। सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जी टीमूं मौजूदु आहिनि ऐं सिटी वार्डन ट्रैफिक पुलिस सां गॾु शहरनि खे क्लियर कराइण जे लाइ, ट्रैफिक जी रवानी ठीकु करण जे लाइ उन्हनि सां कमु गॾु कोऑर्डिनेशन में आहे। ऐं अलहमदुलिल्लाह जॾहिं अॼु ताईं अलहमदुलिल्लाह को अहिड़ो क्रिटिकल सिचुएशन कराची शहर में न थियो आहे। माज़ी इन खां माज़ी में तव्हां ॾिठो आहे इन में इलाही फ़र्क़ु आहे। सही, ठीकु आहे, वॾी महिरबानी सलमान अब्दुल्ला मुराद साहब, अवां प्रोग्राम लाइ वक़्तु ॾिनो ऐं सॼी सूरत हाल खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन ई हवाले सां इंतिज़ामिया जी कारकर्दगी जेकी हिन वक़्तु थी रही आहे उनखे वधीक इन हवाले सां ॼाण मालूम कयूं था ऐं PDMA जा DG आहिनि सैयद सलमान शाह साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। शाह साहब अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम। शाह साहब वॾी महिरबानी अमां प्रोग्राम लाइ वक़्तु यकीनन अमां हिन वक़्तु फील्ड में ई निकितल आहियो। इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु सिंध में ताक़तवर बरसात जी जेकी सिस्टम जी आहे उहा एंट्री थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु मुसलसल तेज़ बरसाति हलंदड़ आहे। PDA में हिन वक़्त ताईं कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि? छा अवां तयारु आहियो जो की ईंदड़ ॾींहंनि में वधीक प्रिडिक्शन्स कयूं वयूं आहिनि? जी हाँ, बिल्कुलु असां पंहिंजी तरफ़ां खां जेकी तयारी हूंदी आहे जंहिंमें डी वाटरिंग मशीन जी डिप्लॉयमेंट हूंदी आहे अहिड़ी बारिशुनि जे पाणी जी निकासी जे लाइ। ॾिसो जॾहिं बारिश पए थी त पाणी उन दौरान त पाणी जी निकासी पॉसिबल कोन हूंदी आहे मशीन्स जे ज़रिए। त जॾहिं बारिश रुकिजी वेंदी आहे त उन खां पोइ मशीन ते असां प्री पोज़ीशन करे छॾींदा आहियूं ऐं पोइ अकॉर्डिंगली जीअं बारिश रुकंदी आहे त उन पाणी खे जल्द सां जल्द कढियो वेंदो आहे, ख़ुसूसी हेठाई वारे इलाइक़नि मां या शहरी इलाइक़नि मां। हिन वक़्तु ताईं असां तक़रीबन 200 मशीनूं प्लस 200 प्लस मशीनूं ट्रक माउंटेड मोबाइल मशीन्स असां ॾेई चुका आहियूं मुख़्तलिफ़ अज़ला खे। ऐं वधीक असांजी जेकी कंसंट्रेशन आहे उहो जिन इलाइक़नि में वधीक थ्रेट आहे, जिते वधीक बारिश जो इम्कान आहे या जिते अॼु वधीक पई आहे, उन्हनि इलाइक़नि खे वधीक ॾिना विया आहिनि। अच्छा शाह साहब, अॼु वॾे वज़ीर दौरो बि कयो आहे ठठे जो, सजावल जो, बदीन जो, टंडो मोहम्मद ख़ान जो, ऐं प्रेडिक्शन कई वई आहे त सजावल ज़िले जे अंदरि 300 मिलीमीटर बि बरसाति पइजी सघे थी। शहरी इलाइक़नि में त यकीनन पाणी निकिरी वेंदो आहे बरसाति खां पोइ, पर जेके ॻोठाणा इलाइक़ा आहिनि या जेके सजावल जीअं आहे पटी आहे उते पाणी जॾहिं जमा थिए थो त उतो कढणु इलाही ॾुखियो आहे, छो त लाइट जा इशूज़ आहिनि। जॾहिं लाइट हली थी वञे थी त मशीनरी जेको आहे उहो बंदि थी वञे थी ऐं सोलर सिस्टम बि यकीनन जुड़ाली मौसम में कमु नथो करे। इन हवाले सां को अल्टरनेट अवां वटि आहे? अवां जो को प्लान तयारु आहे हिन हवाले सां? जी हाँ, बिल्कुलु। ऐं पाण पंहिंजे CM साहब सां गॾु विज़िट थी आहियां ऐं हींअर असां वापसि पिया अचूं कराची खां। जेकी हिते सूरत हाल हुई उहा इहा हुई कि पाणी काफ़ी जॻहनि ते ठठो सजावल त क्लियर हो, पर बदीन ऐं टंडो मोहम्मद ख़ान में पाणी हो काफ़ी जॻहनि ते। सही। जेसिताईं उनजे ऑल्टरनेट इंतज़ाम जो तव्हां सुवाल पुछियो आहे त उहो आउं तव्हांखे ॿुधायां कि हिन सिलसिले में CM साहब हिकिड़ी स्पेशल मीटिंग कॉल कई हुई हिन फोरकास्ट अचण खां पहिरीं हिन संडे ते, जंहिंमें तमामु महकमा जेके हुनजा रिस्पॉन्सिबल आहिनि ऐं वापदा जा जेके पावर डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि, एस्को ऐं सेप्को वग़ैरह, इन्हनि खे बि इहे हिदायतूं ॾिनी वयूं हुयूं कि अहिड़ा स्टेशन जिते क्रिटिकल आहिनि उन्हनि जी बिजली जेका आहे उहा मैक्सिमम बहाल कई वञे। पर उनजे बावजूद बि जेके इरिगेशन डिपार्टमेंट ऐं पब्लिक हेल्थ वारनि खे इहा हिदायत ॾिनी वई हुई कि जेके ऑल्टरनेट अरेंजमेंट्स या जनरेटर्स वग़ैरह जी जेके आहे न उहो क्रिटिकल, सभिनि ते त जनरेटर नथो थी सघे, पर जेके क्रिटिकल आहिनि उन्हनि ते जेको आहे उहो जनरेटर्स जी सप्लाई जो इंतज़ाम कयो वञे, उते मौजूदु हुजनि त जीअं शहरी इलाइक़नि मां पाणी जल्दी कढियो वञी सघे। ऐं जेको तव्हां बहिराड़ी जे इलाइक़े जो पुछियो आहे त बहिराड़ी जे इलाइक़े जे पाणी निकासी लाइ त उहो सिम नाले जे ज़रिए पाणी निकिरंदो आहे। सिम नालनि जी क्लीनिंग बि थी आहे, सिम नालनि खे उनजी जेकी बुशिस वग़ैरह हूंदा आहिनि, वेटिंग हूंदी आहे, उहा सही कटी वई आहे, क्लियर कया विया आहिनि। ख़ुशूसी तौर ते सजावल, ठटो, बदीन इन इलाइक़े खे जेको आहे उहो ख़ुशूसी तवजो ॾिनी वई आहे, छो इन जो वधीक थ्रेट हो। अच्छा शाह साहब, बसि आख़िर में असांखे इहो ॿुधाइजो त हाणे प्रेडिक्ट कयो पियो वञे फ्लैश फ्लडिंग ऐं अर्बन फ्लडिंग, त छा PDA में तयारु आहे जेकॾहिं का बोर्ड जहिड़ी सूरत हाल थिए थी त उनखे मुंहुं ॾियण जे लाइ? ॾिसो, अहिड़ा नेचुरल डिज़ास्टर्स जे लाइ जेकी तव्हां तयारी जी ॻाल्हि था कयो त नेचुरल डिज़ास्टर्स जे लाइ असांजो महकमो आहे ऐं असांजी हर मुमकिन हद ताईं कोशिशि हूंदी आहे कि घटि खां घटि आवाम खे तकलीफ़ पहुचे, पर इहो डिपेंड कंदो आहे क्वांटम ऑफ बारिश ते। हाणे असांजा जेके सिस्टम्स डिज़ाइन आहिनि उन जी कैपेसिटी तमामु लिमिटेड आहे, तमामु घटि मींहं खे बर्दाश्त करण जे क़ाबिल आहिनि उहे। पर अनफॉर्चुनेटली क्लाइमेट चेंज जे करे जेको हाणे फिनोमेना असां हर ॿिए साल ॾिसूं पिया त उनखे मुंहुं ॾियण जे लाइ जेतिरे हद ताईं मुमकिन थी थो सघे असां कोशिशि कयूं पिया। ठीक है शाह साहब, वॾी महिरबानी अवां प्रोग्राम लाइ वक़्तु नाज़रीन। सैयद सलमान शाह साहब जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि सॼी तयारियुनि जे हवाले सां, इंतज़ामनि जे हवाले सां अवां जे साम्हूं नुक़्ता नज़र रखियो। नाज़रीन, प्रोग्राम में वठंदा मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ पाण जंहिं महिल ॿीहर हाज़िर थींदासीं त ॻाल्हि ॿोल कंदासीं वॾे वज़ीर जे दौरे जे हवाले सां। वॾे वज़ीर अॼु कराची जे इलाइक़े गगर फाटक खां पंहिंजे दौरे जो आगाज़ कयो आहे। ठठो, सजावल, बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾे वज़ीर अॼु दौरो कयो आहे। वॾे वज़ीर सां गॾु काबीना जा मेंबर बि गॾु हुआ, सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, जाम ख़ान शोरो ऐं ॿिया जेके पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि उहे बि वॾे वज़ीर सां गॾु हुआ, जिन वञी करे उतां जेके मुतासिर ज़िला आहिनि उन्हनि में दौरो कयो ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। पाण इन हवाले सां बि डिस्कस कंदासीं। वठूं था मुख़्तसिर ब्रेक।